दोस्तों ये सुबह सवेरे जो सब माण्हू परेशान बीठा आहिनि, नंढा ॿार बि परेशान, साम्हूं का चीज़ अहिड़ी का केर बि सटे वियो आहे। हे जेको लॻे थी ईअं थो जिन कंहिं लाश खे मैयत खे कफ़न आयल हूंदो आहे, पूरो कफ़न ठहे। हाणे वञी करे असां इन खे ॾिसूं था इन जे अंदरि आहे छा। जेकॾहिं अगरि इन जे अंदरि कोई नंढड़ो ॿार वग़ैरह आहे त इंसानियत ख़ातिर इन खे किथे क़ब्रिस्तान में असां दफ़नाईंदासीं। हाणे असां इन खे खोलींदासीं। तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु जेको आहे जीअं कंहिं लाश जे मथां खफ़न हूंदो आहे, बिल्कुलु ईअं खफ़न आहे। ॾिसो इन जे अंदरि छा अगर जेकॾहिं ॿार वग़ैरह आहे त पोइ होॾे किथे जॻह ॾेई अचोसि। हा या को ॿियो मसइलो आहे? परे थियो तव्हां, परे थियो। छो चुप करो। दोस्तों हाणे असां इन खे खोले ॾिसंदासीं हिन जे अंदरि आहे छा। हिन में जेको बि हूंदो तव्हां वीडियो खे जेको आख़िर तक ॾिसो, हिन जे अंदरि आहे छा। सभिनी खे ख़बर पइजी वेंदी। सभु दोस्त हिते बीठा आहिनि, सभु मौजूदु आहिनि। उस्तादु वॾी हिमत करे रहियो आहे, जेको आहे हिन खे हथु विधो अथसि। पहिरियों त असां माण्हुनि खे चऊं पिया अचो भाई ॾिसूं हिन खे छा आहे। हर को चए पियो असांजो छा वञे। आख़िर तक वीडियो ॾिसो। हिन जे अंदरि जेकी बि भला हूंदी तव्हां सारनि खे ॾेखारींदासीं, सॼे ॾिसंदा। जेके बि खड़ा आहिनि, जेके हिते मौजूदु बि आहिनि उहे बि ॾिसंदा, ऐं जेके वीडियो ते ॾिसनि था उहे बि सारो कुझु ॾिसंदा हिन जे अंदरि आहे छा। खोलोसि उस्ताद, हिमत करोसि। मदा को सामान करे पगे मदा हेॾे त खणी न छॾियो अथसि। हाँ भूतो आहे वाह। अदा ॾिसी सघो था तव्हां, साफ़ साफ़ ज़ाहिर आहे हे जेको आहे कंहिं सां दुश्मनी करण जे लाइ जेको आहे उनजे ख़िलाफ़ु बोतो ठाहे करे उनजे ख़िलाफ़ु साज़िश करनि पिया। जेके 2025 जे ॾींहं ते उन ते अलाह ताला एतिरी महिरबानी कई, उन ते अलाह ताला एहसान कई वियो। जंहिं बि दोस्त ऐं भाउ सां ई ज़ुल्म थियलु हुयो, अॼु उन ते अलाह ताला हिकु वॾो एहसान करे छॾियो। ॾिसो इन खे हली खोलनि था, हिन जे अंदरि छा छा फिट थियल आहे ऐं हिन जे अंदरि कहिड़ो कहिड़ो सामान पियल आहे, बोतो कीअं थींदो आहे माण्हुनि सां। जेकॾहिं असां इन खे कंहिं ॿार वग़ैरह सम्झी करे किथे पूरे अचूं हा त हिन जो वॾो नुक़सानु थी वञे। पर असां चयोसीं ईअं न करिणो, पहिरियों तसदीक करणी आहे, इन खे खोलणो ज़रूरु आहे। हीअ जेको आहे मानी जेको आहे, मानी विधल आहे हिन जे अंदरि सुकल, मतिलबु जीअं मानी सुकंदी वेंदी उहो जेको आहे उनजो खाइणु पीअणु बंदि थी वेंदो, उनजी रोज़ी रिज़्क़ तबाह थी वेंदी। ऐं उन खे जेका कोका बि लॻियल आहिनि हिन जे अंदरि, कोका उहे इन जे करे हयां त माना जीअं उनखे माना उनखे आस्ते आस्ते तकलीफ़ ईंदी वञे त मुखालिफ़ खे, जीअं उहो पंहिंजे जेको आहे उन ते पुॼंदो वञे इंतकाम ते, ऐं उनजे ख़िलाफ़ु एॾी वॾी साज़िश थी। पहिरियों जेको हिन में हथु कोई विझे ई न पियो, हर कोई जेको लवाए पियो टिजे पियो, कोई चए पियो असांजो छा वञे असांजो। पर असांजो त ईअं न आहे करिणो। मतां असां सम्झो त हिन जे अंदरि कोई नंढड़ो ॿार वग़ैरह हुजे त हिन खे असां जेको आहे किथे क़ब्रिस्तान में दफ़नाईंदासीं, जीअं कोई हिन खे कुतो वग़ैरह खाए वग़ैरह न। पर जेको जीअं बि आहे, पर इंसानियत ख़ातिर हिकु वॾी शइ आहे। हमेशह हिमत कंदा कयो त कंहिंजी भलाई थी वेंदी आहे। कॾहिं बि कम में कंहिंखां कॾहिं बि सुठे कम में लवाईंदा न कयो, अव्हांखे कुझु बि न थींदो। ॾिसो जंहिं शख़्स अलाह ताला राज़ी हुजे न, उन खे बोता वग़ैरह कुझु बि नथा करे सघनि। मुखालिफ़नि जो दिमाग़ ई कमु न कंदो। दोस्तों हाणे इन खे वञी करे पाणी में उछलींदा, जीअं हिन जो जेको बाक़ी असरु न रहे।